बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। आया आस थियाम ॿारो चा त भंभोर में पसी पैर पुनूअ जी नसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुखियूं। मोअज़्ज़िज़ हाज़रीन, ख़वातीन हज़रात, अॼु असां हिते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन मोहतरम साईं डॉक्टर प्रोफेसर अब्दुल गफ़ूर मेमन साहब जिन जे सॾ ते डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच हाल में गॾु थिया आहियूं। अॼोके इवेंट जो ख़ासि हवालो असांजो महिरबान मोहतरम सुहिणो साईं मिठल वकासी साहब जिन जो ताल्लुक़ साना सां ऐं भिटाईअ जे हिकिड़े अक़ीदतमंद ऐं भिटाई साहब सां वालिहाना इश्क करण वारी शख़्सियत खे असां पंहिंजे हिन हाल में आजियाणो ॾिनो आहे। गॾोगॾु शाह लतीफ़ जी महफ़िल आहे, उन ते असीं मुख़्तसरनि पोइ रोशनी विझंदासीं। असांजी महफ़िल जा मोर मोहतरम साईं डॉक्टर मिठल वकासी साहब आहिनि, पाण साना जा फाउंड मेंबर ऐं सरवाण मेंबरनि में संदन शुमार आहे। शाह लतीफ़ जे शारे ऐं शाह लतीफ़ जे हवाले सां जेको बि संदन मुल्कगीर ऐं सिंधी ऐं अंग्रेज़ी में लिखियल शाह लतीफ़ ते जेको बि अभ्यास आहे उन जो तज़किरो बि असीं वारे वारे सां कंदासीं। इब्तिदा अल्लाह पाक जे बाबरकत नाले सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अतैनाकल कौसर फसल्य लिरब्बिक वनहर इन शानियक हुवल अब्तर। जेतो बैत भाया से आए तू आहीन नेओ मन लाइन प्रिया संदे पार ॾे। असीं भिटाईअ जी हिन महफ़िल खे भिटाईअ जे ई वाईअ सां शुरू करणु चाहींदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि उस्ताद अमीर अली ऐं संदसि फर्ज़ंद सदारंग अलीअ खे त पाण अचनि ऐं वाई भिटाई सरकार जी अवां जी आॾो पेश कंदा। शाह साईं जंहिंजो रिसालो जेको 30 सुरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजी इब्तिदा कल्याण ऐं यमन कल्याण सां थिए थी ऐं जंहिंजो आख़िरी सुर बिलावल आहे। ऐं भिटाईअ पंहिंजे सिट सिट में जंहिं मौसीक़ियत में वहदानियत ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो दर्स ॾिनो, उन साईं पंहिंजी असां महफ़िल में अॼु उन जो आगाज़ कंदासीं। उस्ताद अमीर अली ऐं सदारंग अली। सावण घिड़े सबका हे सरहे सियारे तन विधाई तार में अरवाह जे आरे मोहब्बती मारे कौन दाद दरिया में घड़ो बगो वसीला वया तिया पोहे सुहाग सोनी सड में हर जा
वनजे ओ वनजे वनजे ओ वनजे अखणू पेर करे अखणू पेर करे अखणू पेर करे वनजे ओ वनजे सो करे आजी गालड़ी सो करे आजी गालड़ी सो करे आजी गालड़ी सो करे आजी गालड़ी कैसा की न गजे कैसा की न गजे कैसा की न गजे वनजे ओ वनजे लिकाए लोक का लिकाए लोक का लिकाए लोक का लिकाए लोक का गुछड़ी गोठन जे गुछड़ी गोठन जे गुछड़ी गोठन जे वनजे ओ वनजे सुभान अल्लाह साईं असांजो अमीर अली ऐं सदस फर्ज़ंद सदारंग अली जंहिं भिटाईअ जी वाईअ मां चयो पे त वञिजे वो वञिजे पर अॼोकी महफ़िल आहे जंहिंमें असीं चऊं था अचिजे वो अचिजे अची जे हेकार मूं सारींदे सुपरी त पहिरीं धरियां पिंबणियूं हंध विछायां वार साजन सभु ॼमार हूं त गोली थी गुज़ारियां ऐं अॼोकी महफ़िल में पंहिंजे मोहतरम साईं डॉक्टर प्रोफेसर अब्दुल गफूर मेमण साहब जिन गुज़ारिश कंदुसि त महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा ॾियनि ख़ासि महिमान जी हैसियत में महफ़िल जे मोर जी हैसियत में डॉक्टर साहिब जिन मिठल वकासी साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो पाराईंदा मिठल साईं थोरो साम्हूं अचो त ख़बर पए त तव्हां केॾा सुहिणा माण्हू आहियो सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में मुल महांगो कतरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज़ प्रिय जो ऐं साॻी गुज़ारिश कंदुसि डॉक्टर गफूर साईं जिन खे त अॼोकी महफ़िल जा ख़ासि जेके मुक़रर आहिनि जिन जो हवालो भिटाई ऐं आजियाणो ऐं साना ऐं ख़ुदि मिठल वकासी साहब जिन गुज़ारिश कंदुसि त पाण ताज जोए साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि ताज बि असांजी भिटाईअ जो यगानो परवानो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे इंतिहाई महिनती लाइक़ सेक्रेटरी में संदन शुमार हो जेकॾहिं माइटनि जी उमिरि थोरी घटि लिखराई न त अञा सेक्रेटरी ज़रूरु हुजे हा असां सां ऐं ताज सां हिकिड़ो ज़ुल्म थियो त माइटनि उमिरि वारे खाने में असांजी उमिरि अॻु ई वॾी लिखराए छॾी साईं गफूर साहिब जी गुज़ारिश कंदुसि त जामी चांडे साहिब जिन जी ख़िदमत में जामी ख़ुदि हिन वक़्तु जेको भिटाई ते स्कॉलरली दुनिया में पाकिस्तान में जिते किथे ॻाल्हाइण वारा जेके नौजवान दानिश्वर आहिनि उनमें संदन शुमार आहे मोहतरम साईं कलंदर शाह लकियारी साहिब जिन मुंहिंजी दिलि हमेशह चवंदी आहे त आऊं खेनि डॉक्टर कलंदर शाह लकियारी साहिब जिन सॾियां आऊं बेहद थोराइतो आहियां मोहतरम साईं डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहब जिन मोहतरम जनाब नसीर मिर्ज़ा साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कनि
साईं असांजी दिलि चए थी त मिठल साईं जिन जेको एतिरी देरि हेठि वेठा आहिनि वरी बि तव्हां हुनजो दीदार कंदो, पर हिकिड़ो दफ़ो ॿीहर स्टेज ते अचनि ऐं सदन सुहिणनि हथनि सां डॉक्टर गफूर साईं जिन खे अजरक जो तोहफ़ो पाराईंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि चेयरमैन मोहतरम साईं डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहिब जिन खे त अचनि ऐं आयल महिमाननि जी ऐं असांजी महफ़िल जे मोर जी आजियां कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़िज़ मेहमान जेके भी सिंध हैदराबाद ऐं उन सां गॾोगॾु अमेरिका मां कई आयल डॉक्टर मिठल वकासी साहब, सभिनीनि खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां ऐं भलीकार चवां थो। हिन प्रोग्राम जी नोयत कीअं आहे ऐं हीअ असां प्रोग्राम छो रखियो आहे, इन जे लाइ थोरो तव्हांखे वाज़े कंदो हलंदुसि। हीअ लतीफ़ी रियाण बुनियादी तौर सां लतीफ़ असां सभिनीनि जो आहे। सिंधी क़ौम आहे त लतीफ़ आहे ऐं लतीफ़ आहे त सिंधी क़ौम आहे। लतीफ़ जो विज़डम, लतीफ़ जी शाइरी, लतीफ़ जी ॿोली ऐं लतीफ़ जो पैगाम सिंधी माण्हुनि जे लाइ हर वक़्तु हर घड़ी उन्हनि खे ज़रूरत आहे त उहो लतीफ़ खे पढ़नि, लतीफ़ खे सम्झनि ऐं लतीफ़ जे पैगाम खे न सिर्फ़ु पाण सम्झनि बल्कि आलमी तौर सां दुनिया जे लेवल ताईं उनखे आम कनि। तंहिंजे करे सिंधी ॿोली जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त सिंधी ॿोली यानी लतीफ़ खां वधीक ॿियो कंहिंजी ॿोली कोन्हे आई। हाणे डॉक्टर मिठल वकासी साहब जो हिते अचणु ऐं उनखे आजियां ॾियणु ऐं लतीफ़ी रियाण रखणु, इन जो पस मंज़र इहो आहे त सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जे आइन में ऐं मंशूर में इहो लिखियलु आहे त न सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ जी तरक़ी तरवीज जे लाइ असांखे सिंध में सिंधी ॿोली राइज करणी आहे, सरकारी इदारनि में राइज करणी आहे, ईंदड़ नस्ल ताईं सिंधी ॿोली पहचाइणी आहे, बल्कि सिंध जे सरहदुनि खां पार दुनिया में जिते जिते सिंधी रहनि था, जिते सिंधी नस्ल सिंधी ॿार पलजनि था, उन्हनि सभिनीनि ताईं सिंधी ॿोलीअ खे पहचाइणो आहे, सिंधी ॿोलीअ खे राइज करिणो आहे, सिंधी ॿोली सम्झाइणी आहे, उनजी दुरुस्त ॿोली करणी आहे। इहो असांजो मंशूर आहे, असांजो आइन आहे। इन सिलसिले में गुज़िरियल ॾींहंनि में असां साना वारनि खे हिकिड़ो ख़त लिखियो हो त असां चाहियूं था त असां सिंधी ॿोलीअ खे तव्हांजे ॿारनि खे पढ़ायूं, जेके परॾे में रहंदड़ सिंधी आहिनि, जेके दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहनि था, उन्हनि ताईं शाह जो रिसालो कीअं पहुचे, सिंधी ॿोली कीअं पहुचे, उन सिलसिले में असां साना वारनि खे बि ख़त लिखियो हो ऐं उनखां अलावा दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां क्रॉसपेंडेंट्स लिख पढ़ कंदा रहंदा आहियूं। हुननि असांखे पॉज़िटिव रिस्पॉन्स ॾिनो हो ऐं हो ख़ुदि उहो चाहिनि था त सिंधी ॿोली हुननि जे ॿारनि ताईं पहुचे त जीअं ईंदड़ नस्ल हुननि जो सिंधी ॿोली ॻाल्हाए सघे ऐं शाह खे सम्झी सघे। साईं डॉक्टर मिठल वकासी जॾहिं हिते अची रहियो हो त असां हिन मौक़े जो फ़ाइदो वठी साईं सां इहा ॻाल्हि शेयर कई त साईं छो न असां हिकिड़ी गॾिजाणी रखूं जंहिंमें असां सभई गॾिजी वेही पंहिंजे दिलि जो अहवाल बि करियूं ऐं इन ई मौक़े जो फ़ाइदो वठी हिकिड़ो राय अमल तय करियूं त कीअं असां सिंधी ॿोलीअ खे अमेरिका में या अञा ॿियनि मुल्कनि में ॿारनि खे पढ़ाए सघूं था ऐं तव्हां ताईं असां पंहिंजा जेके सॉफ्टवेयर ठाहिया आहिनि, ख़ासि तौर सां जेके इंटरनेट ते असां जेको कमु कयो आहे, उहो तव्हां ताईं असां कीअं पहुचाए सघूं था, तव्हां कीअं उनखे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में आम करे सघो था। छो त अॼु जो दौर जदीद दौर आहे, जदीद दौर जे अंदरि ई ग्लोबल विलेज आहे, नॉलेज
इल्मु माण्हुनि जी मुख़्तलिफ़ शख़्सियतूं मुख़्तलिफ़ इन्वेंशन्स तख़लीक़ूं डिजिटलाइज़ थी वियूं आहिनि हाणे फिंगर टिप्स ते अची वियूं आहिनि त इन दौर में असां सिंधी ॿोलीअ खे जेकॾहिं आम माण्हुनि ताईं नथा पहुचाए सघूं या शाह लतीफ़ खे असां जेकॾहिं दुनिया में ईंदड़ नस्ल जेको सिंधी आहे उन ताईं पहुचाए न सघिया आहियूं या ट्रांसलेट कराए दुनिया में ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाए न सघिया आहियूं त पोइ असांजी इहा वॾे में वॾी कोताही हूंदी तंहिंजे करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पंहिंजी ज़िमेदारीअ खे महसूसु कंदे इहो अहम फ़र्ज़ु सम्झंदे इन ई सिलसिले में पेशरफ़त कई आहे ऐं असां जल्दी इन ई सिलसिले में हिकिड़ो राय अमल तय कंदासीं त असां कहिड़े तरीक़े सां अमेरिका में या दुनिया जे मुख़्तलिफ़ सिंधियुनि जे ईंदड़ ॿारनि ताईं सिंधी खे पहुचाईंदासीं उन सिलसिले में न सिर्फ़ु एतिरो बल्कि थोरी देरि खां पोइ फयाज़ अमर साहब हिते प्रेज़ेंटेशन ॾेई उहा ॻाल्हि बि वाज़े कंदो त असां कहिड़ा सॉफ्टवेयर ठाहिया आहिनि जेके उते जे सिंधियुनि जी मदद करे सघनि था उन्हनि जे ॿारनि ताईं सिंधी पहुचाए सघनि था ही इंतिहाई अहम अमल आहे असां कुझु माण्हुनि असां ते तनक़ीद कई त शायदि असांखे पंहिंजा ज़ाती तहलकात रुगो रखणु था चाहियूं असां रुगो ख़ुशनुदी करणु था चाहियूं असांखे इन जी का बि ज़रूरत कोन्हे आई असांखे बुनियादी असां पंहिंजे मक़सद सां सचा आहियूं ऐं असांजो विज़न आहे जंहिंखे जेकॾहिं कम्युनिकेट न थी सघियो आहे त घटि में घटि हू हुनखे सम्झण जी कोशिशि करे ऐं असां जेको चाहियूं था असांजी जेका नियत आहे उहा बेसिकली हिन इदारे जी तरक़ी ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम जी तरक़ीअ खां अलावा ॿियो कुझु बि न आहे असां हिन प्रोग्राम जे अंदरि ख़ासि तौर सां इंडिजिनियस जेके सॉन्ग आहिनि उहे इन करे रखिया आहिनि त ही सुर साज़ ऐं लतीफ़ जो जेको संगम लतीफ़ जे पैगाम खे सम्झण जे लाइ असां मुख़्तलिफ़ सुरनि ऐं साज़नि जो बि असां सहारो वरितो आहे त सिंध जे अंदरि सिर्फ़ु इहा ॻाल्हि न आहे त असां साइंसी तौर सां केतिरो अॻिते विया आहियूं बल्कि सिंध जे अंदरि हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा बि आहे त सिंध जा पुराणा साज़ सिंध जो पुराणो मैसेज सिंध जे अंदरि राग ऐं उहे माण्हू उहो नसिल जेको मुंतकिल थी रहियो आहे जंहिंमें इहो सभु कुझु असां उन्हनि माण्हुनि खे अॻिते वधाइणु चाहियूं था थोरी देरि खां पोइ तव्हांखे ॾिसण में ईंदो त नंढड़ा ॿ ॿार हिते हिन स्टेज ते परफॉर्मेंस अची कंदा ऐं शाह जी शाइरीअ जे बुनियाद ते तव्हां जेको अखर उन्हनि खे ॾींदा उहो शाह जो शेर तव्हांखे ॿुधाईंदा असांजे वॾनि खे असांजे चङनि माण्हुनि खे शाह यादि कोन्हे शाह जी शाइरी यादि कोन्हे शाह जो बैत असां उन्हनि खां पुछूं त उन्हनि खे नथो अचे पर असां ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त ईंदड़ नस्ल में शाह लतीफ़ मुंतकिल थी रहियो आहे असांजी वॾे में वॾी कामयाबी इहा आहे ईंदड़ नस्ल में सिंधी ॿोली मुंतकिल थी रही आहे असांजी वॾे में वॾी कामयाबी इहा आहे डिजिटलाइज़ इंटरनेट ते सिंधी ॿोली अची वई आहे तव्हांजी फिंगर टिप्स ते सिंधी ॿोली बि मौजूदु आहे ऐं सॉफ्ट कीअ में शाह जो रिसालो बि मौजूदु आहे असांजी वॾे में वॾी कामयाबी इहा आहे त असां साईं डॉक्टर मिठल बकासी खे हिकिड़ो दफ़ो वरी ख़ुशि आमदीद चऊं था भलीकार चऊं था ऐं संदन हिते अचणु असांजे लाइ इज़त अफ़ज़ाई आहे हिन इदारे में ऐं असां तव्हां सभिनीनि जो शुक्र अदा करियूं था त तव्हां सभई असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾेई हिते आया आहियो ऐं इनशा तव्हां ही हिकिड़ी नंढड़ी गॾिजाणी आहे सिलेक्टेड ऐं हिन जे अंदरि तव्हां इनशा इंजॉय कंदा ऐं लर्निंग बि कंदा तव्हां सभिनीनि जी महिरबानी तमामु घणी महिरबानी दोस्तो चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मोहतरम प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहब अवां सां मुखातिब हुया असांजी महफ़िल में पाण सभिनी महिमाननि जी आजियां बि कयूं ऐं तमामु अहम हस्तियूं वेठियूं आहिनि उन्हनि जो हिते रजिस्टर थियणु तमामु ज़रूरी आहे असांजी मोहतरमा अज़ीम तालीमदान ख़ातून डॉक्टर आपा कमर वाहिद साहिबा आहे मोहतरमा आपा डॉक्टर मुमताज़ भुट्टो साहिबा जहिड़ी हस्ती असांजे विच में आहे अदी नज़ीर नाज़ असां सां गॾु आहे अदी नसरीन अल्ताफ़ शाइरा बि असांजी महफ़िल में गॾु आहे असांजी फ़ख़ुरु आहे त मोहम्मद उस्मान डी प्लाई साहिब जिन जा फ़र्ज़ंद ख़ुदि बि इल्मु अदब दोस्त अदा मोहम्मद अली
रिप्लाई साहब असां सां गॾु आहिनि। सिंधी ॿोली ऐं अंग्रेज़ी सहाफ़त जे हवाले सां केरु आहे जंहिंखे ख़बर न हूंदी त मोहतरम साईं जीअं मुग़ल जेके ग़ुलाम नबी मुग़ल जंहिंजो नालो प्रोफेसर कलंद शाह लखियारी जंहिंजे असां पेरनि जी ख़ा कयूं, ताज जोयो साहब, लतीफ़ शोरे साहब ते मुंहिंजी नज़र पई, काविश जा कोठड़ीअ में तमामु अहम नुमाइंदा आहिनि। गॾोगॾु दोस्त आहे ग़ुलाम रसूल जंहिंखे मां कॾहिं बि ग़र्क़ न आहियां छॾींदो छो त इहो उन्हनि जो तख़ल्लुस आहे। ऐं मुंहिंजो दोस्त हमनाम प्रोफेसर नसीर सूमरो बि, इसाक मंगरियो, मुंहिंजी भेण अदी फहमीदा जरवार जेका मुंहिंजी राखी ॿधी भेण आहे। जरवारनि जे जेको तालुक़ु आहे त मोहम्मद ख़ान जरवार बि असांजी महफ़िल में, सभिनी दोस्तनि जा नाला फ़र्दन उन्हनि सभिनी खे, मुंहिंजी बेहद प्यारी अरबिया नूर साहिबा महफ़िल में आई आहे। पर असीं गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं जंहिंजो बुनियादी मौज़ू आहे शाह लतीफ़ जी महफ़िल ऐं इन निहायत अदब एतिराम सां दौर हाज़िर जे उन हस्तीअ खे गुज़ारिश कंदुसि जंहिं सॼी दुनिया में साना खां वठी पूरे पाकिस्तान में जिते जिते बि उन गुफ़्तगू जो हुनखे मौक़ो मिले थो, सियासत अदब सभु हुन जा पैशंस आहिनि, पर उन्हनि सभिनी जे महवर ऐं मर्कज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाह लतीफ़ आहे, संदी जोगियां ज़ात। उन दोस्त जो ताज़ो शाया थियल किताब आहे ऐं सिंधी ॿोलीअ जे इंतिहाई अहम दानिश्वरनि ऐं कालम निगारनि ऐं एनालिस्ट्स मां सियासी तज्ज़िया हुजनि या अदबी प्रोग्राम हुजनि, जामी त जामी आहे, हमेशह हुनजो जाम छलकंदो नज़र ईंदो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं अॼोकी इन महफ़िल में मोहतरम साईं मिठल वकासी साहब सां गॾु उन जी शख़्सियत जे बारे में, उन जे कम जे हवाले सां गुफ़्तगू कनि जीअं असांखे मिठल साईं जिन जे बारे में वधि में वधि ख़बर पवे ऐं गॾोगॾु बुनियादी अॼोको जेको मौज़ू आहे उहो लतीफ़ियात आहे। आजियां करियो जामी चांडियो साहब। महिरबानी नसीर, मां मुबारकबाद थो ॾियां लैंग्वेज अथॉरिटी खे, पंहिंजे दोस्त भाउ डॉक्टर गफ़ूर मेमन साहब खे ऐं उनजी पूरी सथ खे, जिन ॾाढी अॼु सुठी लतीफ़ी रिहाण ऐं हिकिड़ी ग़ैर रिवायती क़िस्म जी हिकिड़ी मजलिस ऐं महफ़िल जो एहतमाम कयो आहे। ऐं हैदराबाद वासी जी हैसियत में पंहिंजे इंतिहाई प्यारे दोस्त डॉक्टर मिठल वकासी साहब खे बि भलीकार चवां थो त तव्हां असां वटि, तव्हांजो पंहिंजो शहरु आहे, डॉक्टर साहब जो पंहिंजो घरु आहे हिते, पर तव्हां वरी बि आया आहियो मोटी पंहिंजे घर, तो तव्हांखे भलीकार चऊं था। मां ॿ टे लफ़्ज़ डॉक्टर साहब सां पंहिंजे, जीअं मूं डॉक्टर साहब खे ॾिठो आहे ऐं उन हवाले सां कुझु दोस्त काफ़ी खे शायदि तारुफ़ न हुजे, ऐं तव्हांखे पोइ लतीफ़ साईं जे हवाले सां जेको मौज़ू आहे त ॿ टे ॻाल्हियूं करे। डॉक्टर मिठल वकासी सां मुंहिंजो इंतिहाई दिलि घुरियो, हिकिड़ो तमामु दोस्ती जो ऐं भाइपी जो तालुक़ु आहे ऐं असांजूं तमामु तवील रिहाणियूं पाण में थींदियूं रहियूं आहिनि। ऐं असांजी दोस्ती जो जेको सची ॻाल्हि आहे, जेको बुनियादी तंद आहे जेका रिश्ते जी, उहा लतीफ़ साईं जो हवालो आहे। ऐं डॉक्टर साहब पाण हूअं त पेशे जे लिहाज़ खां पाण मेडिकल डॉक्टर आहिनि ऐं कार्डियक स्पेशलिस्ट आहिनि, दिलि जा डॉक्टर आहिनि ऐं गुज़िरियल कोई 37 साल हुननि अमेरिका में प्रैक्टिस कई आहे बतौर दिलि जे माहिर डॉक्टर जी। पर हिकिड़ो हवालो उन्हनि जो मेडिकल जी डॉक्टरी वारो आहे, पर डॉक्टर साहब असल में हुन दिलि वारो डॉक्टर बि आहे असल में, जंहिं दिलि जी मतिलबु अहसास आहे, ख़्यालु आहे ऐं जेको लतीफ़ साईं जे शाइरी जो हवालो बि आहे। मूं डॉक्टर साहब खे हमेशह जॾहिं बि असांजी पाण में कचहरियूं थियूं आहिनि, रिहाणियूं थियूं आहिनि, त सची ॻाल्हि इहा आहे त हे डॉक्टर साहब लतीफ़ साईं जे तमामु वॾनि आशिक़नि मां हिनखे ॾिठो आहे। असांजा पाण में ख़्याल कॾहिं मिलंदा आहिनि, कॾहिं केतिरनि शयुनि ते ख़्याल थोरा फ़र्क़ु बि हूंदा आहिनि, जेको ज़ाहिर आहे ज़रूरी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त मूं तमामु ज़िंदगी में थोरा अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जिन खे लतीफ़ साईं सां एॾी वालिहाना मुहबत हुजे ऐं उहा रस्मी न हुजे, उहा वाक़ई पंहिंजे रूह सां ऐं पंहिंजे दिलि सां हुजे। ऐं तव्हांखे मां ॿुधायां, नौजवान काफ़ी वेठा आहिनि, त डॉक्टर साहब सेंट लुइस में जिते रहंदो आहे, उते हिकु ज़माने में डॉक्टर साहब उते लतीफ़ साईं जे नाले सां हिकिड़ो इंस्टीट्यूट खोलियो ऐं उहो इदारो हुन पंहिंजे हणामणा पंहिंजे खीसे मां ख़र्च करे, को सवली ॻाल्हि न आहे अमेरिका जहिड़े मुल्क में हिकिड़ो इदारो खोलणु, इंस्टीट्यूट खोलणु, उनजी बाक़ाइदा बिल्डिंग हुजे, उनजी जाइ हुजे, उन में पूरो उन जेको उनजे वस में हो, ऐं लतीफ़ जा आर्काइव्स, लतीफ़ साईं ते मौजूदु मवाद, इहे सभु शयूं, ऐं मूंखे बि उहो ॾिसण जो हिकिड़े भेरे ॿाहिरां मौक़ो मिलियो। ॿी ॻाल्हि त जेका डॉक्टर मिठल वकासी साहब में, त डॉक्टर साहब लतीफ़ साईं खे, जीअं दुनिया जा सभु थियनि वॾा शाइर, लतीफ़ साईं खे ॾिसणु, परखणु या पेश करणु
जा सभई अंदाज़ थी सघनि था ऐं दुनिया जे सभिनी अज़ीम वॾनि शाइरनि जी इहा ख़ूबी ऐं कमाल इहो हूंदो आहे त उनखे मुख़्तलिफ़ पासनि खां माण्हू ॾिसी सघे थो, परखे सघे थो, परूड़े सघे थो, समाज सां जोड़े सघे थो ऐं उहो समाज रुगो सिंध जो समाज न आहे, आलमी समाज। त डॉक्टर साहब जी जेका जीअं त बुनियादी ओरिएंटेशन साइंस जी आहे, इन करे जेका शइ डॉक्टर साहब में मूंखे यूनिक लॻंदी आहे उहा इहा आहे त डॉक्टर साहब मुसलसल दुनिया में जेको इल्मु प्रोड्यूस थिए थो साइंस जे शोबनि में या मुख़्तलिफ़ दुनिया जे शोबनि में किताब नवां ईंदा रहनि था ऐं डॉक्टर साहब हमेशह जॾहिं का नई शइ दुनिया में ॾिसंदो आहे त उनखे पहिरियों दिलि में ख़्यालु इहो ईंदो आहे त भला लतीफ़ जे फ़िक्र सां इन जो को तालुक़ु थी सघे थो, भला इन शइ खे जोड़णु मुमकिन आहे। ऐं तव्हांखे जेकॾहिं मां डॉक्टर साहब जूं ॾेखारियां ईमेलूं जेके असांखे मोकिलींदो आहे दोस्तनि खे, जेको डॉक्टर साहब जो हल्को आहे ईमेल ते दोस्तनि जो, त मां हैरान थींदो आहियां त हिकिड़ो इंतिहाई मसरूफ़ डॉक्टर ऐं अमेरिका जहिड़े मुल्क में उते डॉक्टर साहब इहो एॾो टाइम पंहिंजो कढे थो, इहा हुनजी मोहबत जी अलामत आहे। ऐं उहे इहे सभु किताब जेके दुनिया में नवां अचनि था, नओं दुनिया में इल्मु प्रोड्यूस थिए थो, डॉक्टर साहब उनखे लतीफ़ियन अखि सां या लतीफ़ी अखि सां ॾिसण जी कोशिशि कंदो आहे ऐं पोइ असांखे उनजा तमामु तफ़सीली उन किताब जा उहे सुफ़ा हाईलाइट करे मोकिलींदो आहे त हीअ नुक़्ता उन मां नुक़्ता कढी ईमेलनि ज़रिए ड्राफ्ट ज़रिए मोकिलींदो आहे त हिन ते गौर कयो भला तव्हां, हिन सोचो ऐं त छा इहो मुमकिन आहे। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं उहे डॉक्टर साहब जा जेके नोट्स आहिनि, जेकॾहिं मुख़्तलिफ़ जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ किताबनि जे हवाले सां जेको डॉक्टर साहब ॻोल्हण कोशिशि कंदो आहे, जे उहे ई सुभाणे शाया थियनि त हिकिड़ो ज़ख़ीम किताब यकीन थी वेंदो उन्हनि नोट्स जो ऐं उन नुक़्तनि जो। डॉक्टर साहब मिठल वकाली साहब साना में बि हमेशह हर साल, हाणे ज़ाहिर साना में एतिरो सरगर्म न आहे जेतिरो कंहिं ज़माने में हूंदो हो ऐं ईअं थिए थो हर नसुल पंहिंजो कमु करे थो, वरी ईंदड़ नसुल जा माण्हू अचनि था, पर जेतिरा दफ़ा मूंखे वञण जो मौक़ो मिलियो आहे साना में, डॉक्टर मिठल वकासी साहब साना में कोशिशि ज़रूरु कंदो आहे त लतीफ़ साईं ते सेशन ज़रूरु हुजे, भला जेकॾहिं मुकमल सेशन न आहे त अदबी सेशन में उनजी वेहक में ज़रूरु शइ शामिलु हुजे। त इन करे साना में न त घणनि माण्हुनि खे इहा सम्झ न आहे, न वरी उन्हनि माण्हुनि खे एॾो को ओन आहे त लतीफ़ साईं खे, पर डॉक्टर मिठल वकासी साहब मूंखे जॾहिं बि नज़र आयो आहे साना में हूंदो आहे त डॉक्टर साहब हुजे ऐं लतीफ़ साईं जो मौज़ू शामिलु न हुजे साना जे प्रोग्रामनि में, इहो तमामु घटि थींदो आहे, इहो डॉक्टर साहब जो। ऐं हाणे लास्ट टाइम बि असां गॾु हुआसीं डेट्रॉइट में, त उते बि ॾाढी सुठी हिकिड़ी मजलिस ऐं महफ़िल थी। डॉक्टर साहब जूं असांजूं पाण में जीअं त तमामु घणियूं कचहरियूं लतीफ़ साईं थींदियूं रहंदियूं आहिनि, त हिकिड़े ज़माने में काफ़ी साल अॻे में डॉक्टर साहब मूंखे बि मोटिवेट कयो ऐं असां हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो जेका हिते शायदि ख़बर घटि माण्हुनि खे हुजे, ऐं अमर फयाज़ खां कॾहिं सलाह वठबी त इनखे वरी कीअं। डॉक्टर साहब मूंखे चयो त मां हिकिड़ो सिस्टम डेवलप कयो आहे जंहिंमें जेकॾहिं तव्हां असांखे लेक्चर ॾियो हिते वेही पंहिंजे घर मां लतीफ़ साईं ते, त असां पूरी दुनिया में दोस्तनि खे कनेक्ट करे सघूं था। हाणे ज़ाहिर मां इन जहान जो माण्हू न आहियां त इहो थींदो कीअं हूंदो, पर पोइ असां उहो सिलसिलो शुरू कयो ऐं उहे रिकॉर्डेड सभु लेक्चर मौजूदु आहिनि ऐं ॿ अढाई कलाक जूं सिटिंग्स थींदियूं। ऐं डॉक्टर साहब जो कमाल इहो हूंदो त इंग्लैंड मां, यूरोप मां, नॉर्थ अमेरिका मां, कैनेडा मां, मिडिल ईस्ट मां, यूरोप मां, दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां तमामु घणा जेके पाण मसरूफ़ माण्हू आहिनि उहे उन सां कनेक्ट थी वेंदा हुआ साॻे टाइम ते, ऐं उहो लेक्चर जेको आहे ऑनलाइन उहा गुफ़्तगू थींदी, सवाल जवाब थींदा हुआ ऐं उहो सिलसिलो ॾाढो असां सुठो हलायो। मां भाए थो 2013 जी ॻाल्हि हूंदी या 2014 जी ॻाल्हि हूंदी, 13 जी ॻाल्हि हूंदी, ऐं असां काफ़ी मौज़ूअनि ते तमामु तवील निशिस्तूं कयूं ऐं उहे लेक्चर उहे ॻाल्हियूं ॿोलियूं प्रोग्राम कयोसीं। त डॉक्टर मिठल वकासी जॾहिं बि हिते ईंदो आहे त जीअं त हिकिड़ो बामक़सद माण्हू आहे ऐं लतीफ़ साईं जो आशिक़ आहे त हर दफ़े नवां मौज़ू खणी ईंदो आहे, नवां हिते पासा खणी ईंदो आहे ऐं पोइ कचहरियुनि में असांखे मोटिवेट कंदो आहे त उन्हनि शयुनि ते कमु थियणु खपे, वेहकूं थियणु खपनि, ॻाल्हि ॿोल थियणु खपे। त मां सम्झां थो त अमेरिका जहिड़े हिकिड़े तमामु मसरूफ़ ऐं हिकिड़े टिपिकल सरमाएदार मुल्क में वेही हिकिड़ो माण्हू प्रोफेशनल डॉक्टर हुजे मेडिकल जो ऐं लतीफ़ साईं ते हुनखे एॾी गहराईअ सां दिलचस्पी हुजे, मोहबत हुजे, इश्क हुजे, इहा साईं तव्हांखे मुबारक हुजे ऐं असां तव्हांजो इहो इश्क ॾिसी तमामु उत्साह वठंदा आहियूं। मां ऐं अॼोकी कचहरी जो मक़सदु हिकिड़ो इहो बि हो जेको डॉक्टर साहब जी ख़्वाहिश हुई, मां उन ते पंहिंजा मुख़्तसिर वीचार ॾेई पंहिंजी जब वठंदुसि। त डॉक्टर साहब खे हमेशह हिकिड़ो ओन रहंदी आहे ऐं हिकिड़ो ख़्यालु रहंदो आहे जेको तमामु घटि माण्हुनि खे रहे थो ऐं जंहिं को मुस्तक़िल मिज़ाजी सां डॉक्टर साहब कमु कंदो रहे थो,
त लतीफ़ साईं खे दुनिया में मुतारिफ़ कीअं कराइजे भला? असां पंहिंजे घर में वेही केतिरो बि चऊं ऐं ज़ाहिर आहे त बजा चऊं था त लतीफ़ साईं दुनिया जो रुगो सिंध जो न पर दुनिया जे अज़ीम शाइरनि मां हिकिड़ो वॾो शाइर आहे। पर जंगल में मोर नाचा किसने देखा, जे पंहिंजो पाण में वेही इहा शइ एतबार कंदासूं ऐं मञींदासूं ऐं दुनिया खे ख़बर न हूंदी त ज़ाहिर आहे त इहा बेइंसाफ़ी हूंदी लतीफ़ साईं जे फ़िक्र सां, उनजे अज़ीम फ़न सां ऐं पंहिंजो पाण सां। त सिंध वटि हिकिड़ो ई हवालो आहे दुनिया सां ई पुॼण जो, दुनिया खे का शइ ॾेखारण जो। ऐं सिंध हिकु शइ ई अहिड़ी आहे सिंध वटि जेका इंसानी आलमी तारीख़ जे वॾनि शयुनि सां मां हिकिड़ी शइ आहे लतीफ़ साईं जो वजूदु, उनजी फ़िक्र, उनजो फ़न, उनजी ॿोली, उनजी शाइरी। त इन ते असांजा पाण में बि जाम बहस थींदा आहिनि। डॉक्टर साहिबु मोकिलींदो रहंदो आहे ईमेल्स। त डॉक्टर साहिबु मुंहिंजो इन बारे में अॻे बि असांजूं कचहरियूं जाम थियूं आहिनि, पर दोस्त वेठा आहिनि त मजलिस ऐं महफ़िल में लतीफ़ी रिहाण में मां ॿ टे पंहिंजा ख़्याल वञणु चाहियां थो। हिन वक़्तु दुनिया में मग़रबी दुनिया जो माशरो ऐं ख़ासि तौर ते सरमाएदार माशरो हिकिड़े वॾे कॉग्निटिव जंहिंखे चऊं असां, ऐं जेकॾहिं मां रूह तो लफ़्ज़ चवां त रूह मज़हब जे माना में न, रूह ख़्याल जे माना में ऐं अहसास जे माना में या फ़िक्र जे माना में, त मग़रब जो माशरो हिन गुज़िरियल वॾे अरसे खां हिकिड़े रूहानी बहरान जो शिकार आहे। उते बहरान मुआशी बि आहिनि, उते बहरान सियासी बि आहिनि, तबक़ाती बि आहिनि, ॿिया बहरान बि आहिनि, पर उन्हनि मां हिकिड़ो बहरान हुननि जो कॉग्निटिव बहरान बि आहे। हिकिड़ो इल्मु तमामु घणो प्रोड्यूस थिए थो, साइंस तमामु घणो एडवांस थी आहे, पर समाज में उहे शयूं घटि थियूं वञनि ऐं समाज जे अंदरि उहे मौज़ू ऐं उहे गुफ़्तगू ऐं बहस मुबाहिसो उन्हनि समाजनि में घटि थिए थी। उहे मख़सूस इदारनि में थिए थी, यूनिवर्सिटियुनि में थिए थी ऐं तहक़ीक़ जे मर्कज़नि में थिए थी, पर आम समाज जेको आहे उते इहे घणा वॾा मौज़ू ज़ेरे बहस कोन था अचनि। मीडिया इन्हनि मौज़ूअनि खे कॉर्पोरेट मीडिया खणे ई कोन थी ऐं आम सियासत जेका हुते जी आहे मुरविज, उते तव्हां ॾिठो त उन मुआशिरे मां बि खटी उहो माण्हू आयो जंहिं ते तव्हांखे साम्हूं ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे। त इहो बि हिकिड़ो अक्स आहे त उहो मुआशिरो पंहिंजे कहिड़े बहरान मां गुज़री रहियो आहे। उन जो नतीजो इहो थियो आहे जो मग़रबी दुनिया ऐं मग़रबी माशरे ओभर ॾांहुं निहारणु शुरू कयो आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾी नई ॻाल्हि आहे जंहिंखे कंहिं ज़माने में बर्ट्रैंड रसल जो हिकिड़ो असां तव्हांखे शायदि सभिनी यादि बि हूंदो, नंढिड़ो मज़मून पढ़ंदा हुआसीं, पर उनजी जाम ॿियूं शयूं लिखियल आहिनि त री अवेकनिंग ऑफ रिफ्लेक्शंस ऑन द री अवेकनिंग ऑफ ईस्ट। इहो उन ज़माने में रसल डिस्कोर्स आंदो, गुफ़्तगू आंदी त मग़रब खे वरी ओभर ॾांहुं रुजू करिणो पवंदो किन हवालनि सां। ऐं तव्हांखे मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां रुॻो त मग़रबी दुनिया में गुज़िरियल 50-60 सालनि खां जेका तहक़ीक़ थी आहे त घणे में घणो किताब जेको विकामंदो हो उते उहो बाइबिल हूंदो हो। ऐं बाइबिल माण्हू पढ़ंदा कोन्हनि, छो त तव्हांखे ख़बर आहे त असां वटि मज़हबी किताब चुमियूं पाइबियूं उन्हनि खे चुमियूं चोला पाराए रखी छॾियो आहे घरनि में। मग़रब बि अहिड़ो ई आहे, असां बि अहिड़ा ई आहियूं। हर जाइ ते मज़हबी किताब माण्हू पढ़ंदा घटि आहिनि, उन्हनि सां माण्हुनि जो अक़ीदत हूंदी आहे, मुहबत हूंदी आहे, पोइ उन्हनि खे माण्हू हिकिड़े तबरुक जी अलामत तौरु पंहिंजे घर रखंदा आहिनि। त बाइबिल खे बि ईअं ई माण्हू रखनि था। होटल जे हर कमरे में बाइबिल पियो हूंदो, हर घर में बाइबिल पियो हूंदो। पर ही गुज़िरियल 10-15 सालनि में ॾाढी दिलचस्प तहक़ीक़ साम्हूं आई आहे त जेको किताब हिन वक़्तु मग़रब जी दुनिया में सभ खां वधीक विकामे थो उहो रूमी जो किताब आहे। हाणे केॾा मग़रबी माशरो ऐं केॾा मसनवी मौलाना रूम ऐं रूमी जी शाइरी, त इहा हिकिड़ी तमामु ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। या मिसाल तौरु इब्नुल अरबी इंस्टीट्यूट जेको आहे उन तमामु घणा तसौफ़ जे हवाले सां दुनिया में नवां बहस मौज़ू मैदान ते लाथा आहिनि। जर्मनी में तमामु वॾा मर्कज़ आहिनि, मिस्र में वॾा मर्कज़ आहिनि, ईरान में वॾा मर्कज़ आहिनि, तुर्की में वॾा मर्कज़ आहिनि, अफ्रीका जे केतिरनि मुल्कनि में वॾा तहक़ीक़ जा मर्कज़ आहिनि, ऐं स्वीडन या कुझु ॿियनि यूनिवर्सिटियुनि में मर्कज़ आहिनि जिते तमामु घणो कमु थिए थो तसौफ़ ते बि ऐं रूमीअ ते बि। लतीफ़ साईं जेको मुंहिंजो तजवीज़ आहे ऐं जेको हिते कुझु आइडियाज़ शेयर कजनि त लतीफ़ साईं खे असां दुनिया में कीअं था मुतारिफ़ कराए सघूं, उहे 2-3 तरीक़ा थी सघनि था। ऐं उनजो हिकिड़ो वॾो सघारो हवालो तसौफ़ जी रिवायत बि आहे। छाकाणि त मिसाल तौरु आम रिवायत आहे ऐं हिक ताईं दुरुस्त बि आहे त लतीफ़ साईं तमामु घणो मुतासिर हो मौलाना रूम खां, ऐं उनजी शाइरीअ में तमामु घणा बैत मिलनि था जेके डॉक्टर बलोच साहब, उनखां दाऊद पोटे साहब, उनखां अलावा ॿियनि घणनि शाइर आहिनि। ताज़ो याकूब आगा साहब जो किताबु जेको छपियो आहे कल्चर डिपार्टमेंट,
अॻे छपियो कंहिं ज़माने में ॿीहर छपियो आहे हाणे त तक़रीबन 34-35 बैत अहिड़ा आहिनि हिन गफ़ार सुमरे साहिब जेको आख़िरी रिसालो बलोच साहिब जो मुकमल करे शाया कयो आहे उन में बि आहे त उन में उहे मुकमल तर्जुमो आहिनि रूमी जे शेरनि जा पर जिन जेके शेर तर्जुमो न आहिनि तॾहिं बि काफ़ी बैतनि में लतीफ़ साईं जे बैतनि में रूमीअ जो हिकु असरु नज़र अचे थो। हाणे इन्ही रुझान जे करे असां वटि दाऊद पुटे साहिब खां वठी वेंदे दौरे हाज़िर ताईं वेंदे गफ़ार सुमरे साहिब असांजो मुंहिंजो वॾे भाउ वांगुरु आहे ऐं वॾो आलिम माण्हू आहे उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त लतीफ़ तमामु घणो रूमी खां मुतासिर हो सरापा रूमी मुंहिंजी उन बारे में लतीफ़ जे हिकिड़े तमामु अदना शागिर्द जी हैसियत में जेको मुंहिंजो उनखे मुतालियो आहे त मां सम्झां थो त उन में लतीफ़ साईं सां हिकिड़ी ज़्यादती इहा थिए थी त यकीनन लतीफ़ साईं ते असरु रूमी जो आहे लतीफ़ ऐं ज़ाहिरा असरु ॿिन्ही मानाउनि में आहे तसव्वुफ़ जे ख़्याल खां बि ऐं शाइरी जे ख़्याल खां बि त केतिरा ख़्याल मूंखे मूं पिरिन ॿधी विधो ॿार में इहो बैत रूमी जो आहे पर तर्जुमो एॾो हसीन थियल आहे जो लॻे थो त इहो जेकॾहिं मिसाल तौरु नए सिर जनम वरितो आहे बैतनीअ त लतीफ़ साईं जे बारे में मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त रूमी ऐं लतीफ़ में ममासिलत बि आहे हिकु जहिड़ाई बि आहे पर ॿिन्ही में हिकिड़ो फ़र्क़ु बुनियादी आहे ऐं उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे उहो फ़र्क़ु इहो आहे त रूमी जे अंदरि इलाहियात घणो हावी मौज़ू आहे रूमी जे शाइरीअ में रूमी तमामु वॾो शाइर आहे अज़ीम शाइर आहे हिन में शक ई न आहे उन जी शाइरीअ में घणो जेको ज़ोर ऐं जेको फोकस आहे उहो इलाहियात ते आहे ख़ुदा सां इश्क ते आहे पर लतीफ़ साईं जी जेका इश्क जी जेका फ़िलासफ़ी आहे तसवर आहे ऐं फ़िक्र आहे उन में इलाहियात जे सीगे खां वधीक इंसान हुन जो बुनियादी मौज़ू आहे ऐं तसव्वुफ़ जी दुनिया जी शाइरीअ में जेके बि दुनिया में वॾा शाइर सूफ़ी गुज़रिया आहिनि ऐं सभई वॾा शाइर आहिनि असां वटि भेट जी का ज़रूरत न आहे सभु तमामु वॾा शाइर आहिनि पंहिंजे पंहिंजे रंग जा पर लतीफ़ उन्हनि में इन ख़्याल खां मुमताज़ आहे ऐं मुनफ़रिद आहे जो लतीफ़ तसव्वुफ़ जे फ़िक्र जो हामिल हूंदे बि हुन जो बुनियादी मौज़ू इंसान आहे ऐं हुन जे तसवर जो नओं इंसान आहे जेको क्रिएट थो करे इन करे जेकॾहिं लतीफ़ साईं खे उन्हनि इदारनि सां मुतारिफ़ कराइबो जेके दुनिया में मुतारिफ़ कराइनि था तसव्वुफ़ खे ऐं रूमीअ खे त मां सम्झां थो त लतीफ़ साईं खे उहे छो त असांजी ॻाल्हि दुनिया कोन ॿुधंदी दुनिया में जेके इस्टेब्लिश्ड मर्कज़ आहिनि तहक़ीक़ जा जिन जी दुनिया में वॾी हैसियत आहे ऐं जिन में वॾा वॾा माण्हू वेठल आहिनि तमामु उन्हनि ताईं लतीफ़ साईं खे रसाई कराइबी उते मुतारिफ़ कराइबो त उहे मर्कज़ लतीफ़ साईं खे वरी दुनिया ताईं खणी वेंदा छाकाणि त उन्हनि जो असरु आहे उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी वञे थी उनखे माण्हू लड़ी ॿुधे थो ऐं हे जेको रूमी जो किताबु हाणे मग़रब में सभ खां वधीक विकामे थो उनजो सबबु उहे ई मर्कज़ आहिनि तहक़ीक़ जा जिन रूमीअ खे नए सिर मुतारिफ़ करायो आहे जेतोणीकि रूमीअ खे हिन खां अॻु में प्रोफेसर डॉक्टर हेगिल 19वीं सदी में मुतारिफ़ करायो ऐं तव्हांखे ख़बर आहे त हेगिल जेॾो वॾो फ़लसफ़िन जो फ़लसफ़ी आहे उहो जंहिंखे चइबो आहे रईसुल उस्ताद उहो जो उस्ताद जो उस्ताद आहे उन माण्हूअ जॾहिं रूमी खे मुतारिफ़ करायो त पोइ कंहिंजी मजाल ई उते या मिसाल तौरु जेको गुरबख्शानी साहिब जो उस्ताद हो पंहिंजो जंहिं वटि गुरबख्शानी साहिब PhD कई उहो ई माण्हू आहे जंहिं रूमीअ ते हेगिल खां पोइ मग़रब जी दुनिया में तहक़ीक़ कई ऐं गुरबख्शानी साहिब जॾहिं उन जहिड़े आलम जे हथनि मां निकिरी आयो त गुरबख्शानी साहिब जेको कमु करे ॾेखारियो उहो बेमिसाल आहे ऐं गुरबख्शानी साहिब जो रिसालो जेतोणीकि 17 सुर करे सघियो 18 सुर पूरो न करे सघियो पर उहो अॼु ताईं बेमिसाल आहे उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त गुरबख्शानी जो उस्ताद उहो वॾो आलिम हो जंहिं रूमी जी शरह कई हुई मग़रबी दुनिया में त मुंहिंजी तजवीज़ इहा आहे त इन बारे में रिथाबंदी करणी पवंदी असांखे ऐं उन में रुकावट कहिड़ी आहे उन में रुकावट असांजे लतीफ़ साईं जा अंग्रेज़ी में तर्जुमा थियल आहिनि तर्जुमा हाणे साईं शाह साहिबु वेठो आहे उस्ताद आहे उहो वधीक अंग्रेज़ी ते ॿुधाए सघंदो उन्हनि जी अंग्रेज़ी ग़लति न आहे उनजो ग्रामर ज़ाहिर ग़लति कोन्हे डॉक्टर अमीना खमीसाणी जहिड़े वॾे पाए जी आलिम माण्हूअ तर्जुमो कयो आहे त ज़ाहिरात उनजी ॿोली ग़लति न हूंदी मुमकिन न आहे पर जेको फ़िक्र आहे लतीफ़ साईं जो उन में मुतर्जम सभु जेके जिन कया आहिनि ऐं मूं पंहिंजे लतीफ़ साईं जे हिकिड़े लतीफ़ियात जे हिकिड़े अदना शागिर्द में उनखे तमामु घणी कोशिशि कई पढ़ण जी उन अभ्यास करण जी ऐं तनक़ीद बि कई अथमि त जेको असांजा तर्जुमा अंग्रेज़ी में थियल आहिनि उहे लतीफ़ साईं जे फ़िक्र ऐं फ़न जे मयार जा न आहिनि अञा उहो कमु रहे थो हाणे ख़बर न आहे असां मां जा कहिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो जेको लतीफ़ साईं खे अंग्रेज़ी में उन सतह ते तर्जुमो करे सघंदो इहो ज़ाहिर आहे वॾो मनसूबो आहे का मामूली ॻाल्हि न आहे कंहिं हिकिड़े फ़र्द जे वस जी ॻाल्हि न आहे इन लाइ वॾी रिथाबंदी करणी पवंदी तॾहिं वञी इहो कमु पूरो थींदो त जेकॾहिं लतीफ़ साईं खे असां दुनिया जे अंदरि
तसवुफ़ जी रिवायत ते तहक़ीक़ कंदड़ इदारनि ताईं मुतारफ़ कराइण में कामयाब वञूं था त मूंखे यकीन आहे त ही एॾो वॾो दुनिया जो अज़ीम शाइर आहे लतीफ़ साईं जो दुनिया हिन खे पंहिंजे हक़ीक़ी रूह सां सुञाणण में यकीनन क़दम अॻिते वधाईंदी ऐं अॻिते वेंदी। ॿी शइ जेका मुंहिंजो तजवीज़ हूंदी त असां कीअं करे सघूं था उहा इहा आहे त हाणे तसवुफ़ खां सवाइ लतीफ़ साईं रुगो तसवुफ़ न आहे, जेतोणीकि उहो तसवुफ़ यकीनन आहे। लतीफ़ साईं जो ॿियो हवालो जंहिं ते इब्तिदाई तौर ते अलामा आया काज़ी साहब ऐं अलामा दाऊद पुटे साहब थोरो कमु कयो, पर ऐं उन्हनि खे शाबास आहे, उन्हनि इहो माण्हू कमु कयो, वॾा माण्हू आहे, पर हक़ीक़त इहा आहे त उहो कमु ॾाढो अणपूरो आहे ऐं ॾाढो खुटल आहे। उहो कमु कहिड़ो आहे? उहो कमु आहे त इंसानी तारीख़ जा जेके वॾा शाइर आहिनि ऐं उहे वॾा शाइर जेके दुनिया जा सफ़े अवल जा शाइर दुनिया में जेके इस्टेब्लिश्ड आहिनि, दुनिया सॼीअ में कोई 20-25 खां मथे न आहिनि। मिसाल तौर यूनान जी पूरी तहज़ीब में होमर अॼु ताईं मैचलेस आहे, या रोमी तहज़ीब आहे त वर्जिल ऐं डांटे खे अॼु ताईं को बि पुॼी न सघियो आहे, ॿ हवाला आहिनि। ईअं संस्कृत आहे, ईअं अरबी आहे, ईअं फारसी आहे ऐं ईअं दुनिया जी ॿियूं ॿोलियूं आहिनि। त असांजे हुननि अॻूणनि आलमनि जेको कमु कयो उहो इहो कमु कयो त हुननि कारलाइल जा, ख़ासि अलामा आया काज़ी साहब कारलाइल जा हिकिड़ा मयार साम्हूं रखी ऐं लतीफ़ साईं खे दुनिया जो अज़ीम तरीन शाइर साबित करण जी कोशिशि कई। पर हक़ीक़त इहा आहे त कारलाइल जा मयार एतिरा महदूद आहिनि ऐं एतिरा रवाजी आहिनि जो उन जे बुनियाद ते तव्हां कंहिं बि चङे शाइर खे वॾो शाइर करे बीहारे सघो था, छाकाणि त कारलाइल जा मयार त न आहिनि वॾा। इन करे मां सम्झां थो जेको ॿियो कमु असांखे करणु खपे, जंहिं ते रथाबंदी थियणु खपे, उहो इहो आहे त लतीफ़ साईं जी हिकिड़ी कंपेरेटिव जेका अभ्यास आहे, स्टडी आहे दुनिया जे अज़ीम शाइरनि सां, जेके पूरी सभिनी जा मिसाल अरबी मां, फारसी मां ऐं यूनानी रोमी तहज़ीब मां जेके बि दुनिया वॾी ॿोलियूं आहिनि उन्हनि जा शाइर जेके मशहूरु आहिनि, त मां सम्झां थो त जेको शइ लतीफ़ साईं में ख़ासि ॻाल्हि जेका थिए थी ऐं मां इन ॻाल्हि ते ॻाल्हि पूरी थो कयां, उहो कहिड़ी त अवाइली जेको दौरु आहे, क्लासिकल दौरु जेको आहे जंहिंमें होमर आहे, त उन ज़माने में सॼी शाइरी रज़मिया शाइरी हूंदी, होमर सॼो रज़मिया शाइरी आहे। या वरी जेके ॾंद कथाऊं आहिनि यूनान जूं, उहे उनजो हिसो आहिनि तमामु घणो। या मिसाल तौरु असां उन खां पोइ था अचूं, होमर खां पोइ होरेस ऐं वर्जिल ऐं जेको पूरो दौरु आहे इहो, त उन ज़माने में तव्हां ॾिसंदव त अज़ीम शाइर उनखे सम्झबो हो जेको देवताउनि जा किसा लिखे, ऐं देवता इंसान जो मौज़ू वॾनि शाइरनि जो कमु न हूंदो हो, या घटिताई लिख बि हुई त अज़ीम शाइर हूंदो ऐं इंसान जी ॻाल्हि कंदो, या कहिड़ी इहा त तमामु मामूली ॻाल्हि थी। वॾो शाइर उहो हूंदो जेको देवताउनि जा किसा लिखंदो ऐं जेके माफ़ुकुल फितरत जेके तस्वरनि जा किसा लिखंदो, उनजी सनाख़ानी कंदो, उनजा गुण बयानु कंदो। इंसान जो मौज़ू एॾो हक़ीर सम्झो वेंदो हो जो इंसान खे, हिते यूनानी अदब में हिकिड़ो ई माण्हू हो स्काइलेस यूरिपिडस, जेको सुकरात जो हमअसर हो ऐं जंहिं माण्हूअ मौज़ू बनायो इंसान खे ऐं ग़ुलामी जे ख़िलाफ़ु लिखियईं ऐं देवताउनि जे ख़िलाफ़ु लिखियईं ऐं पाण में यार हूंदा सुकरात ऐं यूरिपिडस। हिकिड़ो मशहूरु दिलचस्प वाक़ियो आहे त यूनान जी एथीन्स जी रियासत बंदिश विधी यूरिपिडस ते त तूं पंहिंजा ड्रामा स्टेज न कर, छो त स्टेज उन ज़माने में शाइरी ड्रामे जी शिकिल में हूंदी, नाटक जी शिकिल में हूंदी, सिधी बयानिया शाइरी कोन हूंदी आम तरह। त जॾहिं हुनखे बंदि करे छॾियऊं त सुकरात खे चई त मुंहिंजी तरह हाणे बंदिश पइजी वई आहे, हाणे मां छा कंदुसि? त सुकरात चयोसि हाणे तूं हीअं कर त 25-30 किलोमीटरनि खां पोइ एथीन्स जी रियासत ख़तमु थी वेंदी, उनजो कानून न हलंदो, पोइ तूं ड्रामो पेश कर, मां तुंहिंजो ऑडियंस आहियां। ऐं उहो ड्रामो पेश कयो हुन, जंहिंमें अकेलो ऑडियंस में सुकरात वेठो हो ऐं ड्रामो पेश करण वारो हो साहिब उहो ड्रामा शाइर यूरिपिडस वेठो हो। पर मजमूई तौर ते क्लासिकल उन दौर में देवताउनि खां लही अची इंसान जा मौज़ू खणणु ऐब सम्झो वेंदो। वरी हिकिड़ो दौरु आयो जंहिंमें जॾहिं माण्हू अदीब या शाइर देवताउनि मां निकितो, ॾंद कथाउनि मां निकितो, त पोइ इहो हूंदो हो त बादशाहनि जा किसा लिखिजनि भला, छो त वरी बि आम माण्हू त शाइरी जो मौज़ू कोन थींदो। आम माण्हू जी मोहबत कहिड़ी मोहबत, बादशाहनि जा किसा। पोइ इन करे तव्हां ॾिसंदव त मोहबत जा किसा बि उहे लिखियल आहिनि जेके बादशाहनि मोहबतूं कयूं, वॾनि तबिकनि नाम निहाद मोहबतूं इश्क कया, उहे किसा आम माण्हू
अदब ऐं शाइरी जो मौज़ू ई न हो, छाकाणि त आम माण्हू जी कहिड़ी मोहबत, आम माण्हू जी कहिड़ी ज़िंदगी, आम माण्हू जो कहिड़ो ख़्यालु सम्झबो इहो त बाबा इहो बादशाह जिन। इन करे तव्हांखे क्लासिकल दौर में हिकिड़ो वॾो दौरु मिलंदो जंहिंमें बादशाहनि जा किसा, उनजी सनाखानी, उनजी बहादुरी, उनजी शुजात, उनजो किरदारु, उन्हनि जी ॾाहप, उन्हनि जो इश्क दास्तान तव्हांखे शाइरी मिलंदा। ऐं ईअं तव्हां ॾिसंदो त असां वटि मिसाल तौरु संस्कृत में घणे भाङे फिज़िकल लफ़्ज़ जी शाइरी जो तस्वर आहे ऐं अरबी शाइरी में क्लासिकल दौर में साॻी रज़मिया शाइरी ऐं इश्किया शाइरी जा किसा आहिनि, पर इश्क आम माण्हू जो उते बि न। ईअं थींदो थींदो वरी यूरोप में चऊं था त रोमांटिक एज जो दौरु आयो। तव्हांखे ख़बर आहे त रोमांटिक एज जो मतिलबु हो त फितरत ॾांहुं वापसी इंसान जी, जेको रूसो चयो बैक टू नेचर, इहो मौज़ू आयो। ईअं थींदो थींदो मां ॻाल्हि खुटायां, लतीफ़ इंसानी तारीख़ जे उन्हनि अज़ीम शाइरनि मां वाहिद शाइर आहे जंहिं आम माण्हूअ खे दुनिया जो अज़ीम किरदार करे पेश कयो। अहिड़ो तसवर क्लासिकल दौर में कंहिं बि शाइर वटि कोन्हे। ही फ़क़ति उहो वाहिद शाइर आहे उन गैलेक्सी में, उन सतह जे माण्हुनि में जंहिंजी जा किरदार जेकॾहिं बादशाह वक़्त जो आहे त तमाची वांगुरु डी क्लास थी हेठि लही थो अचे पाण, तॾहिं लतीफ़ वटि सूरमो आहे, न त लतीफ़ वटि क़बूल न आहे। जे राय ॾियाच आहे त सुर ते सिर ॾेई थो अचे तॾहिं लतीफ़ वटि क़बूल थो पवे। ऐं जेकॾहिं जखरो आहे, जखरो जस खयो ॿिया मिड़ई मीर मिटी इन ख़मीर असुल हुई एतिरी, त जेके बि लतीफ़ साईं, त लतीफ़ जो मां इहो थो चवणु चाहियां त इहो बि हिकिड़ो पासो आहे लतीफ़ साईं खे आलमी तौर ते मुतारफ़ कराइण जो, त लतीफ़ साईं उहो शाइर आहे, अज़ीम शाइर आहे, उन्हनि अज़ीम शाइरनि मां शाइर आहे जेको आम माण्हूअ जे इश्क खे, आम माण्हूअ जे तख़युल खे, उनजे फ़िक्र खे, उनजे किरदार खे, उनजी सूंहं खे, उनजी ज़िंदगी जे हर रंग खे एॾो ग्लोरीफाई थो करे जो बादशाह हेठि थियो वञनि, तस्वर न कथाऊं बेमाना थियो वञनि ऐं लॻे थो त वाक़ई असुल हुस्न त ज़िंदगी जो इहो ई आहे जेको आम माण्हूअ में आहे। लतीफ़ साईं जो मिसाल बैथस इन में सोणीअ में, हाणे तव्हां तस्वर कयो त छा त मंज़र कशी थो करे। खिखीअ हाणियूं खारियूं, खिखी गंद खिखीअ हाणियूं खारियूं, छिछीअ हाणा छॼ, पांद जिनी जे पांद सी लॻो थिए लॼ। एॾो माहौल बज़ाहिर गंदो आहे, मज़ाहिर बस माण्हुनि जे ख़्याल खां जो खिखीअ हाणियूं खारियूं आहिनि, छिछीअ हाणा छॼ आहिनि। जे चङे माण्हूअ जो, अच्छे कपिड़े वारे माण्हूअ जो उतां गुज़र थी पवे, को पांद लॻी पवे त बि उनखे ऐब महसूसु थिए। छिछीअ पांद जिनी जे पांद सी लॻो थिए लॼ, उनखे लॼ पई थींदी। पर चए थो त न, तमाची उहो माण्हू आहे, चए थो समो जाम सुहज उभो करे उन सी, पर इहो समो जाम आहे जेको अहिड़े माहौल में फ़ख्र सां उभो बीठो आहे ऐं बीठो करे पियो, तॾहिं क़बूल आहे। त मां सम्झां थो त जेकॾहिं इहो पासो बि खणिबो त लतीफ़ साईं खे आलमी इंसानी उन तनाज़ुर में हिकिड़े सही मक़ाम जेको लहणे थो जंहिंजो हू आहे उनखे पेश करे सघंदासूं ऐं पेश थी सघंदो। ऐं बाक़ी ॿिया पासा मिसाल वतन दोस्ती आहे त फिरदौसी जहिड़ो शाइर, ॿिया शाइर जाम मिलनि था, अहिड़ा शाइर जाम ॿिया मिलनि था, लतीफ़ साईं उन्हनि में हिकिड़ो आहे। पर ही ॿ पासा अहिड़ा यूनिक आहिनि जेके रूए ज़मीन जे कंहिं बि अज़ीम शाइर वटि कोन्हनि, जेके हिन वटि आहिनि। ऐं बाक़ी उनजी ॿोली, हुनजो फ़न, हुनजी महावराती ॿोली ऐं उहे त सभु पासा अज़ीम आहिनि ऐं शायदि दुनिया कोन सम्झी सघे उहे शयूं, पर हे मां सम्झां थो त ॿ पासा उहे आहिनि जेके लतीफ़ साईं जा दुनिया में पेश करे सघनि था। मां हिन बैत ते लतीफ़ साईं जी ॻाल्हि खे पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां त चए थो ओरियाई आणीन, कहिड़ो फ़र्क़ु आहे दुनिया में लतीफ़ में ऐं बाक़ी वॾनि शाइरनि में। लतीफ़ पाण जवाबु थो ॾियो, चए थो ओरियाई आणीन मेड़ियो मुअल्लिम ख़बरूं। हे जेके ज़माने जा आलम आहिनि, ज़माने जा ॾाहा आहिनि, जेके इहे सभु माण्हू सॾंदा, इहे छा था कनि, इहे छा पिया कनि, इहे ओरियाई हितां हितां फिरियो ज़िंदगी जा हिते हिते शयूं ॾिसी, आस पास ॾिसी, वॾो पंधु कोन था कनि, अमीक में कोन था वञनि, अंदरि लहनि कोन था उन में पाणी में, आस पास ॾिसनि था त छा छा आहे। ओरियाई आणीन मेड़ियो, उतां ई जेके मौजूदु मालूमात आहे, मौजूदु इल्मु आहे, मौजूदु ॾाह पए, जेको ज़माने में दस्तूर मौजूदु आहे, उहो ई गॾु कयो अचे असांखे आछनि था। ओरियाई आणीन मेड़ियो मुअल्लिम ख़बरूं। पर चए थो असुल कमु छा आहे, हे छा था कनि, सातां सुध न ॾीन, सातां सुध न ॾीन, वह जिते वेधनि करे, जिते कुन आहिनि उहो जेको, छो त उते विया ई कोन्हनि, त ज़िंदगी जा जेके कुन आहिनि उहे ज़िंदगी जा जेके वॾा वॾा मौज़ू आहिनि, जीअं त हे उते वञनि ई कोन था, रसनि ई कोन था। त लतीफ़ साईं जो जेको फ़िक्र आहे, मां सम्झां थो त
त इन माना में इंसानी तारीख़ जो यगानो फ़िक्र आहे जंहिंजे अंदरि हुन ओरिया ई आणी हितां हुतां जूं ख़बरूं गॾु करे ज़माने में मौजूदु इल्म ऐं ॾाहप गॾु असां कोन अची आहे, हुन पंहिंजी ॾाहप क्रिएट कई आहे ऐं हुन उहा अखि ॾिनी आहे जेका पाण चई आहे त अखि उल्टी धार उहा उल्टो आम असीं ताईं वॾी महिरबानी। थैंक यू। असांजी महफ़िल में डॉक्टर प्रोफेसर ग़ुलाम अली मेमन साहब जिन आया आहिनि, पंहिंजे असांजे शहर जा अहम तालीमदान मुआलिज, असीं उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां डॉक्टर प्रोफेसर ग़ुलाम अली मेमन साहब जिन खे ख़ुशि आमदीद चऊं था। गॾोगॾु असांजे दोस्तनि मां इदरीस जतोई, यूसुफ सिंधी साईं असांजी महफ़िल में मौजूदु आहिनि, मंज़ूर तहीम साहब जहिड़ो सुहिणो नॉवलिस्ट, भाभी रज़िया तारिक, मिठू महरी साहब असांजी महफ़िल में भिटाईअ जो निहायती हाफ़िज़ ऐं भिटाई सरकार सां बेपनाह मोहब्बत कंदड़ डॉक्टर दोदो महरी साहब कुछ देर असां सां गॾो, निज़ाम अब्बासी साहब असांजो अमसर दोस्त, मोहम्मद ख़ान जरवार सिंधी ॿोली जो लेखक, साईं मोहतरम साईं टिमाही महराण जो एडिटर, नफ़ीस अहमद शेख नाशाद, बावजूद अलालत जे मोहतरम साईं मिठल वकासी साहब जिन जी ख़िदमत में संदन दीदार जे लाइ आया, हाफ़िज़ अहमद दीन इंढड़ जंहिंजो हवालो ख़ासि ॾींदुसि इहो त पाण मौलाना अब्दुल वाहिद सिंधी साहब ते किताब मुरतिब करे रहिया आहिनि, जेको नई ज़िंदगीअ जा फाउंडर ऐं ज़बरदस्त एडिटर ज़राब हैदर ते मुंहिंजी निगाह पई, पर असीं महफ़िल खे अॻिते था वधायूं ऐं जामिया से जेका ख़ूबसूरत जाम गुफ़्तगू कई उन में मौलाना रोम खां जेको शाह लतीफ़ जी इंस्पिरेशन आहे त ऐं बुनियादी कमु जेको शाह लतीफ़ ते अंग्रेज़ीअ में आहे उन जी इब्तिदा ऐं सभिनी खे ख़बर आहे ऐं शेयर करण में को हर्ज कोन्हे त 1897 में सिंधी ॿोलीअ जो उहो पहिरियों वॾो आलिम आहे जंहिंजो नालो शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग आहे, जंहिं लाइफ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंमें भिटाई सरकार जे बैतनि जे तर्जुमे सां गॾोगॾु हुनजी लाइफ खे बि मग़रिब जी दुनिया सां मुतारिफ़ कराइण वारी हस्ती पहिरीं मिर्ज़ा कलीच बेग साहब आहे, उन खां पोइ सोरले साहब आहे जंहिं भिट जो शाह जे नाले सां किताबु लिखियो। भिटाई जे मनपसंदि साज़नि में हिकिड़ो अहम साज़ आहे चंग। असीं गुज़ारिश कंदासीं अली मोहम्मद रूंजे खे त पाण अचनि ऐं असांजे महफ़िल जे मोर ऐं लतीफ़ी रिहाण में भिटाईअ जंहिंखे चारण ॿधा चंग खे झोड़ा ऐं जाइ ऐं शेख अयाज़ चयो त इहो चंग चारण अमानत अथई मतां सिर सिवा ॿियूं करी के सदाऊं अखियूं आरज़ूं अखियूं इल्तिजाऊं अखियूं यार तुंहिंजूं सदियुनि जूं सदाऊं। इहे असांजो नौजवान अमीर बख़्श रूंजे जो फर्ज़ंद जेको चंग जहिड़े फ़न खे ज़िंदा कंदो पियो अचे, असां मोहतरम साईं मिठल वकासी साईं जी ख़िदमत में भिटाईअ जे पसंदीदा साज़नि मां चंग साज़ जेको असांजा दोस्त ईंदा ऐं अवां जी आरो पेश कंदा। माइक खोलियो ॿ नंबर, माइक बंदि पई वञे। Thank you.